पग धार रे तुम गिर न जाओ। धीरे धीरे पग धार रे तुम गिर न जाओ। धीरे धीरे पग धीरे धीरे पग धार रे तुम गिर न जाओ। धीरे धीरे पग धार रे तुम गिर न जाओ। गिर न जाओ गिर न जाओ गिर न जाओ गिर न जाओ। हे राम गिर न जाओ गिर न जाओ गिर न जाओ गिर न जाओ। रे तुम गिर न जाओ तुम गिर न जाओ। धीरे धीरे पग धार रे तुम गिर न जाओ। धीरे धीरे पग धार रे तुम गिर न जाओ। हरि का मार्ग बहुत कठिन है। हरि का मार्ग बहुत कठिन है। राम राम हरि का मार्ग बहुत कठिन है। हरि का मार्ग बहुत कठिन है। चलिए आप संभार रे तुम गिर न जाओ। चलिए आप संभार रे तुम गिर न जाओ। इस मार्ग में तीन विघ्न हैं। इस मार्ग में तीन विघ्न हरे हैं। राम इस मार्ग में तीन विघ्न हैं। बहुत विघ्न इस मार्ग में तीन विघ्न हैं। कीरति कंचन नार रे तुम गिर न जाओ। कीरति कंचन नार रे तुम गिर न जाओ। पर इस मार्ग अभिमानी गिरते इस मग में अभिमानी गिरते। हरे राम इस मग में अभिमानी गिरते। इस मग में अभिमानी गिरते। ताते तज अहंकार रे तुम गिर न जाओ। ताते तज अहंकार रे तुम गिर न जाओ। कहते चल सोच समझ के। कहते चल सोच समझ के। हर के गैल मंझार रे तुम गिर न जाओ। हर के गैल मंझार रे तुम गिर न जाओ। धीरे धीरे हाँ ओ धीरे धीरे ओ धीरे धीरे पग धार रे तुम
गिर न जाओ धीरे धीरे पगलार रे तुम गिर ना जाओ धीरे धीरे हाँ धीरे धीरे प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम भगवान जी अजीब लीला है जीवन में केर भी कहिड़ो भी कमु करे जे धीरज सां करे धीरे धीरे करे त सही ऐं तकिड़ो करे त ग़लति छा बि करे मां न चयमि तड़ तकड़ शैतान कंदो आहे जेको भॻवान जो भगत हूंदो आहे उहो सब्र सां हर कंहिं ॻाल्हि में सब्र हर कंहिं ॻाल्हि में धीरज हर कंहिं ॻाल्हि में शांतीअ सां वीचार सां विवेक सां सम्झी करे माण्हू कमु करे भले कावड़ बि करणी हुजे न थोरो धीरज सां कयो त उनखे धर्म चइबो 5 विकारनि काम क्रोध लोभ मोह अहंकार मां इहा ॻाल्हि पहिरीं बि ॿुधाई आहे हाणे ॻाल्हियूं आहिनि घणेई ऐं बि रोज़ु मथो खपायां थो घणो त सभु ॻाल्हियूं भुलिजी वञनि काम हुजे कोई कामना करे पर कामना में भी सब्र करे तो उनके तकलीफ़ न ईंदी आहे भगवान जी दया सां उनजी कामना पूरी थी वेंदी आहे क्रोध करणो त सब्र सां करे क्रोध में पार पहुची वेंदो उनजी आण हार न थींदी आहे उन उहो पार पइजी वेंदो आहे प्रेम सां चओ श्री राम लोभ माण्हूअ खे सताए भई हीअ शइ खपे माना खपे थोरो सब्र सां करे मिली वेंदी छो जो लोभ पोइ ओॾी महिल धीरज वारो लोभ जेको आहे उहो सुठो बणिजी पवंदो आहे प्रेम सां चओ श्री राम मोह आहे मोह में थोरो धीरज करे त उन में उहो मोह प्रेम में परिणत थी वेंदो आहे बदिलजी वेंदो आहे उन मां फ़ाइदो पवंदो आहे अभिमान भले कयो पर धीरज सां कयो केॾा विकार आहिनि भले ख़राबु आहिनि या सुठा आहिनि जीअं भॻवान काई शइ पैदा कई कोन्हे जेका भॻवान शइ पैदा कई आहे उहा सुठी कई आहे ख़ाली राम राम आहे न इहो बि के राम 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 तकिड़ो चवंदो हुनखे सुठो न मञींदा आहिनि जेको तव्हांखे ख़बर हुजे जेको तव्हांखे न ख़बर हुजे प्रेम सां चओ श्री राम कहिड़े बि कम में तकड़ ऐं अति इहे 2 शयूं सुठियूं न आहिनि अति माना तमामु घण थी वञे हद टपी वञे ऐं तकड़ बि तमामु घणी करे इन्हनि ॿिन्ही में नुक़सानु पवंदो आहे बाक़ी नुक़सानु न पवंदो आहे टिंग टिंग बदिलजी आवाज़ फ्री है प्रेम सां चओ श्री राम जीवन में माण्हू हले त सब्र सां हले पेर खणबो आहे धीरे तव्हां तकड़ केतिरी बि कयो थींदो कुझु बि कान तकड़ करण सां कुझु वरंदो कोन्हे भगवान जी भक्ति आहे उहा बि धीरे धीरे कजे सब्र सां कजे आवाज़ बढ़िया कान अथई जेको पहिरीं हलियो पियो न सुठो बि हलियो पाण उहो चालू करी हमेशह प्रेम सां चओ श्री राम धीरे धीरे जेकर माण्हू कंदो आहे त उहो धीरे धीरे सब्र वारो माण्हू पार पहुची वेंदो सब्र जिनी जी सीर दुख हुजनि माण्हू तकिड़ो हले की धीरे हले तीअं सुख हुजनि त माण्हू भई तकिड़ो हले की धीरे हले हमेशह धीरे हले वण ॿिज पोखबो आहे हर काइबो आहे पाणी ॾिबो आहे पोइ भले हुनखे तव्हां पाणी केतिरो ॾियो भई हूअं ॾियणु खपे सम्झो भई 1 टैंकर पाणी जो तव्हां 100 टैंकर ॾेई छॾियो सड़ी वेंदी ॻाल्हि माली सींचे 100 घड़ा पर ऋतु आए फर होए धीरे धीरे रे मना धीरे सभु कुझु होए सभु कुझु धीरे धीरे ई थींदो आहे धीरे धीरे माना पंहिंजी स्पीड सां हिकिड़े खे मूं चयो यार मूंखे ही कमु फटाफट कर रे चई फटाफट में बि कुझु त टाइम लॻंदो छा चई
भाई तकड़ में भी कुछ तो टाइम लॻंदो न, उन में भी थोरो तकड़ में भी धीरज खपे। छा चयमि, तकड़ कयो भले कयो, उहा आहे ख़राबु। चयमि तव्हांखे तकड़ सुठी ॻाल्हि कान हूंदी आहे, पर धीरे धीरे कयो त उहा बि अति करणी आहे, उहा बि धीरे धीरे कयो त उन मां बि गति थी वेंदी हली। माना पार पहुची वञिबो, मोक्ष पहुची वेंदो, मंज़िल मिली वेंदी जेकी तव्हांखे सम्झ में अचे। प्रेम सां चओ श्री राम। धीरे धीरे पगधार रे तुम गिर न जा, तूं धीरे धीरे हल, किथे किरी न पई। हिकिड़ी ॿुढी माता हुई, पोइ उथे बि धीरे, वेहे बि धीरे, हले बि धीरे, पोइ सनानु बि धीरे धीरे कंदी। जीअं तव्हां किरी न पवां किथे, वरी हॾु गॾु भॼी पवंदो त पोइ अॻो पोइ माण्हू वेही रहंदो। पहिरीं सबुरु कजे, उहो सुठो न किरे बिरे छो थी। प्रेम सां चओ श्री राम। धीरे धीरे पगधार रे तुम गिर न जाओ, तूं किथे किरी न पई। इन लाइ पंहिंजे पाण खे किरण जी ॻाल्हि सुठी कान्हे। हितां वञिणो आहे अहमदाबाद, पोइ एक्सप्रेस ॾिसो था, हाणे त ॿिया बि ठहनि पिया, घणी पिया एक्सप्रेस ठहनि। हिते जल्दी पहुचूं, हिते जल्दी पहुचूं, केतिरी बि कनि ॻाल्हि उते ई आहे। पर जे सम्झो घणी तकड़ करे बैलेंस संभाले न सघे त पोइ छा, दुर्घटना से देर भली। छा लिखियलु हूंदो आहे, लिखियलु हूंदो आहे भई किथे तव्हांजी दुर्घटना न थी वञे, इन खां बेटर छा आहे, देर सुठी आहे। बेटर लेट देन नथिंग। न पहुचो, इन खां सुठी ॻाल्हि न आहे त भई कोई सफ़ा उनखे बुख मारिजो, थोरो ॾिजे धीरे धीरे। त धीरे धीरे खाइबो आहे त रोटी हज़म थी वेंदी आहे। मूं वांगुरु तकड़ तकड़ खाईंदा हुआ त पोइ सभु बदहज़मी थी वेंदी हली। धीरे धीरे खाईंदा त थोरो थोरो मज़ो ईंदव। फुल्को हिकिड़ो ई खाइणो आहे, पोइ तव्हां चइनि गिरहनि में बि खाई सघो था, चोथो चोथो करे। ऐं वरी गुजराती फुल्को हुजे त हिकिड़ो ई गिरहो सिधो अंदरि। ईअं पंहिंजो सिंधी फुल्को बि अधु खणी उन में कप पकोड़ो वेड़े, रोली पोली छा ठाहे करे, ऐं सॼी वात बि छा। तव्हां त काई तकड़ हिकिड़े ई गिरह में खाइण जी, पर खाइण में गीत अची वञे त पोइ देरि थी वञे। देरि न लॻंदी आहे। माण्हू जेकर धीरे धीरे खाए त खाइण जो मज़ो, तव्हां उहा सम्झो भई कहिड़ी बि शइ खाओ, उन में तकड़ खाओ त घणो मज़ो ईंदो, ऐं धीरे खाओ त घणो मज़ो ईंदो। हिकिड़ो संत हो, त साई भाॼी असां ठाहीसीं दरबार में, त उन फुल्को त खाधई, पर भाॼी थोरी कीअं न वधीक मिली वई। असां संतनि में लालच घणी हूंदी आहे न, त भाॼी वधीक खाईंदा आहियूं। भई भाॼी सुठी आहे, सुठी मुठी कुझु बि न हूंदी आहे, पर खाईंदा मिड़ई घणी आहियूं, त भाॼी हुनखे घणी अची वई, वणेसि घटि पई। वठी छॾी त हाणे छा बचाइण त ॾोह आहे, पोइ बचायूं कीअं। पोइ छा की ईअं तिर तिर करे खाईंदो हुयो, सॼी भाॼी खाली खाई हली। न अचण वारी मज़ो न अचण वारी शइ मां बि मज़ो कीअं आयो, छो आयो। मिर्च हुजनि तिखा, मूंखे बि ख़बर कोन्हे त कीअं खाइबा आहिनि। पोइ वरी साईं हिकिड़े ॾींहुं टीवीअ ते ॾिसां पियो, उहो हिकिड़े छोकिरे खे ॻाढ़े मिर्च जी उहा फर वारा कपिड़ा न थींदा आहिनि ॻाढ़ा, त मिर्च ठाहे करे मथां उहा डंडी लॻाए, छोकिरो पर हुनखे मिर्च ठाहिनि। हिकिड़े खे साओ, हिकिड़े खे मां चई हम हैं देखो मिर्ची आहे, ईअं पियो ॻाए, हुन टीवीअ में ॻाए पियो। पोइ चई भई यार मिर्च त तिखा थींदा आहिनि। चई पोइ काई ॻाल्हि न आहे, धीरे धीरे खाओ, पोइ तिखो बि खाई वेंदव, मज़ो ईंदव, नुक़सान बि न कंदव। कहिड़ी बि शइ नुक़सान करण वारी हुजे, उनखे धीरे धीरे कयो त लंघे पार पओ, कोई दिक़त न अचे। धीरे धीरे माण्हू कंदो आहे त हलंदो आहे। हिकिड़ो छोकिरो आहे, उहो वरी सफ़ा सिलो साध आहे, सफ़ा सिलो साध। उहो हिकिड़ो पेज लिखिणो हुजे, आऊं लिखां कीअं चवां, लिखां त सम्झो भई 2 मिंटे में लिखां या 5 मिंटे में पेज सॼो लिखां, त हुनखे 15 मिंट खपंदा आहिनि। कीअं थो लिखी, पर अखर वरी सुठा। धीरे धीरे लिखंदो आहे त अखर सुठा थी वेंदा न साईं।
जंहिं बि ॻाल्हि खे कयो धीरे कयो, कहिड़ी बि ॻाल्हि हुजे। मां न चवंदुमि हीअ या हीअ, भॻवान जी भक्ति बि। तव्हांजो कमु न थियण वारो हुजे, छा चयमि, पोइ कमु थी वेंदो, पर धीरज सां। फार 3 फार। मेरे मन अब धीरज धार, मेरे मन अब धीरज धार। प्रभु तेरे कार्य संवारे, प्रभु तेरे काज सवारे। मेरे मन अब धीरज धार, मेरे मन अब धीरज धार। प्रभु तेरे कार्य संवारे, प्रभु तेरे कार्य संवारे, प्रभु तेरे काज सवारे, प्रभु तेरे काज सवारे। आऊं चवां डबल थो, पर सिलो लाइ खे डबल में चवंदुमि, जेका पहिरीं डबल उनखे घणो डबल करे सघिबो, उहो वरी न थिए। धीरे धीरे करण सां माण्हू तकिड़ो थी वेंदो आहे। कम्फर्ट धीरज धार ध्रुवने मन में, धीरज धार ध्रुवने मन में। सुमरन की ना जाकर बन में, धीरज धार ध्रुवने मन में। सुमरन की ना जाकर बन में। निश्चल पद पाया निर्धार, निश्चल पद पाया निर्धार। ना घबराया विपत्ति मंझारे, न घबराया विपत्ति मंझारे। धीरज भक्त प्रहलाद ने धारा, धीरज भक्त प्रहलाद ने धारा। संकट में भी नाम उचारा, धीरज भक्त प्रहलाद ने धारा। संकट में भी नाम उचारा। धारे हर नर सिंह अवतार, धारे हर नर सिंह अवतार। लीना अपना भक्त उबारे, लीना अपना भक्त उबारे। हरिश्चंद्र ने धीरज धारे, हरिश्चंद्र ने धीरज धारे। राजा हरिश्चंद्र सुपने में विश्वामित्र आयुसि चई मूंखे राज चई ॾिनो। सुबुह जो थी घर वारे खे चई मां तोखां पुछियो कोन, पर ॾेई छॾियमि। चई पोइ तूं मालिक कहीं ॾेई सघीं त हिन में छा आहे? चई न तोखां पुछणु खपंदो, तूं बि महाराणी आहीं। पर चई न न मां तुंहिंजी दासी आहियां, तो ॾिनई सुठी ॻाल्हि आहे। ऐं एतिरी चई जल्दी कर ॾे, चई खण। खणी करे हलणु लॻो। चई हली केॾां थो? हीअ जेके ॻह गठा हीअ हू सभु राज जी संपत्ति आहे, राज ॾिनई और खणी वेंदे या? ॾिनई, सभु ॾिनईसि। सादा भिखारियुनि जहिड़ा फाटल पुराणा कपिड़ा पाए करे हलणु लॻो। चई हेॾो राज ॾिनो अथई, ॾखणा ख़बर अथई तूं सभु कुझु ॾे पर ॾखणा न ॾे त हड़ई बेकार। तामसी दान में भगवान गीता में लिखियो आहे मंत्रहीनम दक्षिणम, ईअं लिखियलु आहे। जेको मंत्र न हुजे ऐं ॾखणा न ॾियो, रोटी भले खारायो, छा चयमि संतनि खे, पोइ वरी ॾखणा ॾियो न त पोइ कीअं कमु हले। हिकिड़ी खोटी ॻाल्हि ॿुधायांव, कीअं भाई? सुठी न ॿुधाईंदोमांव, खोटी ॿुधाईंदोमांव। तव्हांजे दर ते केर बि ईंदो आहे भिखारी,
पोइ फुल्को वठंदो आहे, फुल्को उनखे ॾींदा आहियो, तव्हांखे फल मिलंदो ई न आहे, छो न मिलंदो? तव्हां ॾखिणा थोरी ॾींदा आहियो उनखे। खोटी ॻाल्हि आहे न। हिकिड़ो रोज़ घणेई बि अची वञे भिखारी ॾखिणा ॻाल्हि ॾियणु शुरू कयो त तकलीफ़ जो कमु थी पए। ॾिसजो न, ऐं ख़ाली मूंखे त आऊं बि पथर फिटी कंदो आहियां, किथे त छंडो लॻंदो, कम जी ॻाल्हि कोन ॿुधाईंदो आहियां, ईअं ई हूंदी आहे बेकार। मथां वरी सोचो सुभाणे ॾियो, मां ई पहिरीं ईंदो कोई संतोन खे रोटी खाइण अचनि त ॾेई छॾियां हेठा, ॾेठ माण्हू घण थी वञे, पोइ बंदि करे छॾियो। हाणे मां बि कोन ॾींदो आहियां, मथां वरी तव्हां वरी नई सां शुरू कयो, पोइ वरी भीड़ लॻी वेंदव दर ते। भेटा सां त सभु ईंदा न भई, पर चवण जो मतिलबु भई कोई बि शुभ कर्म कजे ऐं पंहिंजे मर्ज़ीअ सां। हू त भिखारी अचे थो तव्हां उनखे ॾियो था, पर पंहिंजे मर्ज़ीअ सां जेको श्रद्धा भाव सां कबो आहे, उन में ॾखिणा ज़रूरु ॾियणी आहे। त विश्वामित्र चयसि हेॾो राज ॾिनो अथई, ॻह ॻठा सभु, कंहिं दान कयो ई न हूंदो, के राज ॾींदो आहे कॾहिं? तो सभु कुझु राज ॾिनो आहे, सभु कुझु ॾेई वञे थो, पर हीउ सभु तुंहिंजो अजायो अथई, ऐं आऊं बि तोखे श्राप ॾींदोमांइ, हड़ई अजायो, सभु निरर्थक। ॾखिणा कोन थो ॾी? चई पोइ ॾखिणा ॾियांव थो। चई बाबा 5000 मुहिरूं, हाणे 5000 मुहिरूं खज़ानो को तुंहिंजो आहे? खज़ानो मुंहिंजो थी चुको, उन मुंहिंजे ॿीहर ॿीहर नर्क भले मिलंदई। कॾहिं अखाड़े जे संतनि सां कंहिंजो कमु पए, पोइ ॾिसो कीअं था ॻाल्हाइनि। तव्हां थोरी काई घटा ते श्राप दूंगा, भस्म कर दूंगा, ये कर दूंगा, कि मां तोखे श्राप ॾींदोमांइ, भस्म करे छॾींदोमांइ, ख़तमु करे छॾींदोमांइ। ईअं ॻाल्हाइण जा अहिड़ा तिखा हूंदा आहिनि छा? तव्हां पुॼी न सघो, तव्हांखे ॻाल्हाइण ईंदो ई कोन, मूंखे बि न ईंदो आहे। मां को सिखियो थोरी अखाड़े में वञी मां बि सिखी अचां, पोइ भई केरु न करे। त विश्वामित्र बि तिखो हो, चई बसि हीअं ई थो भस्म कई, फट। चई न तरस महाराज, सबुरु कर, भेटा ॾियईं त थोरो टाइम त ॾे न। टाइम सां धीरे धीरे भेटा बि ॾेई छॾीसि। चई महीने जो टाइम ॾे, पोइ कमाए करे ॾेई, ओॾी महिल बि न ॾिनी। चई हाणे महीनो पूरो थियो, वरी ॿीहर टाइम न ॾींदोमांइ, उहो त अलाए केरु किरी पियसि, हाणे जेका कमाई न उहा बि कोन थी वियसि। चई हाणे जो हाणे ॾे, पर सब्र वारे खे चई महाराज अञा सुबुह आहे, शाम जो, ऐं पंहिंजे पाण खे विकियईं कि बाबा विकिणी करे, पर धीरज सां सभु उन मां बि पार पहुची वियो। आख़िर धीरे 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 विश्वामित्र हाराइजी वियो ऐं हरिश्चंद्र धीरज धार हरिश्चंद्र ने धीरज धारे, हरिश्चंद्र ने धीरज धारे, बेचा आप नारे सुत प्यारे। हरिश्चंद्र ने धीरज धारे, बेचा अपना सुत प्यारे। अपना धर्म न दीना डार, अपना धर्म न दीना डार। काम सहित सुरलोक सिधारे, काम सहित सुरलोक सिधारे। हिकिड़ो राजा आऊं ॿुधायां त हिकिड़ो तव्हांखां पुछंदुमि। हिकु त इहा हरिश्चंद्र आहे, पंहिंजे सॼे शहर सहित सुर्ग में। केर बि हरिश्चंद्र जे शहर में रहण वारो हुजे, अॼु ताईं बि नरक में न वेंदो आहे। छा चयमि? कहिड़े शहर जो राजा हो? थोरो पासे में, अञा थोरो अॻिते हलो। हिकिड़ो भाई हो, चई हिकिड़ी चमाट हणी सिधो दिल्लीअ पहुचाए छॾी। यार थोरो जोर सां, मूंखे हरिद्वार वञिणो आहे। अयोध्या खां बि थोरो अॻिते हलो, अयोध्या जे पासे आसे में कुझु त शहर हूंदा जिते माण्हू मरे त मुक्त थी वञे अॼु बि। हा, काशीशी, काशीअ में काशीअ जो राजा हो, अहिड़ी तपस्या कई जो अॼु ताईं काशी मुक्त पई कंदी आहे। उहो हरिश्चंद्र जी महिरबानी आहे, चवंदा आहिनि शिव जी महिरबानी। उहो बि शिव जो भॻत हो, प्रेम सां चओ श्री राम। हिकिड़ो ॿियो राजा बि पुराणनि में ईंदो आहे, शहर सहित सॼे शहर खे तारींदो हुयो। निशानी ॿुधायांव, ग्यारस रखाईंदो सभिनी खां, पाण बि रखंदो हो।
नालो ॿुधायो। न दिलीप ग्यारस रखंदो छा? हा चओ चओ, घबराए इहो बराबरि अथई। हा कंदमि भई। अम्बरीश राजा ग्यारस रखंदो, दुर्वासा खे बि हाराए छॾियईं ऐं सॼे शहर सहित भॻवानु विष्णु उनजो चकर उनजे चइनी तरफ़नि खां रक्षा कंदो। सॼो शहर मज़ाला जो उन में गांइ, कोई कुतो, कोई ॿिलो, कोई कीरो, कोई मकोड़ो ॿिए पासे नरक में वञे, उन सभु सुर्ग में वेंदा। एॾो राजा कमाल कई, पर धीरज कई। पांडवने मन धीरज कीना, महाकष्ट बन में सहलीना। पांडवने मन धीरज कीना, महाकष्ट बन में सहलीना। तजानक बहु धर्म विचार, तजानक बहु धर्म विचार। विपत हरि तह कृष्ण मुरारे, विपत हरि तह कृष्ण मुरारे। हाणे उन्हनि कयो न कयो पाण खे ख़बर, ताराए सारा ज़माना प्रभु मुझको बि तारो ऐं मुझको तारो तो मैं जानू। मूंखे ॼाण तारी त ख़बर ई आहे न, सॼे खे तारी त छा फ़ाइदो। कहे टियों जो धीरज धारे, प्रभु तांके दुख निवारे। कहते हूँ जो धीरज धारे, प्रभु तांके दुख निवारे। तिसकी होवे जय जयकार, तिसकी होवे जय जयकार। यश सुख पावे जगत मंझारे, यश सुख पावे जगत मंझारे। मेरे मन अब धीरज धार, मेरे मन अब धीरज धार। प्रभु तेरे कार्य संवारे, प्रभु तेरे कार्य संवारे, प्रभु तेरे कार्य संवारे, प्रभु तेरे कार्य संवारे। धीरज केर रखी सघंदो आहे? इहा ख़ाली हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदव हिकिड़े मिंट जे अंदरि। केर रखी सघंदो आहे धीरज? ॿुधायो केर रखी सघे धीरज? असां खां त धीरज थिए ई कोन थो, पर जंहिंजो भॻवान ते विश्वास पूरो हूंदो आहे सो धीरज रखंदो। भगवान पर हमेशा कीअं आहे? चई ॾेखार भाई। 411 नंबर में हिकु सिट चई न। धीरज केरु करे? जेको विश्वास कंदो भॻवान ते उहो धीरज कंदो, न कंदो सो न कंदो। 411। हा, भगवान पर हमेशा विश्वास धर पियारा, विश्वास धर। हाँ, भगवान पर हमेशा विश्वास धर पियारा, विश्वास धर पियारा। डेफिनेट भला करेगा प्रभु सदा तुम्हारा, प्रभु सदा तो निश्चय भला करेगा। और निश्चय भला करेगा प्रभु सदा तुम्हारा, प्रभु सदा तुम्हारा। दिलगीर होए दुख में भगवान ना भुला, दिलगीर होए दुख में भगवान ना भुलाओ। धीरज धरे हृदय में भीतर तुम्हारे राम। धीरज धरे हृदय में ले राम का सहारा, धीरज धरे हृदय में ले राम
भगवान पर हमेशा विश्वास धर पियर, विश्वास धर प्यारा धर प्यारा भगवान पर हमेशा विश्वास धर पियारा, विश्वास धर पियारा। इहा ॻाल्हि पक्की आहे, जेको भॻवान ते विश्वास रखे थो उहो धीरज करे सघंदो। न सॼे भजन में इहा ॻाल्हि सम्झायल आहे, पर जेकर न भई भॻवान ते विश्वास कान्हे त धीरज असांखे कॾहिं बि कोन ईंदो, सबुरु न थींदो, ऐं पोइ हर ई कम असांजा बिगड़ंदा। इन लाइ इहा ॻाल्हि हिकिड़ी ज़रूरी आहे त पहिरीं धीरज बि कयो, भॻवान ते विश्वास बि कयो, त पोइ तव्हांजो बेड़ो तरी पार पवंदो। बोल श्री कृष्ण चंद्र।